जय श्री झूलेलाल। सिंधी समाचार राजस्थान में तव्हांजो स्वागत आहे। अॼु जो विषय तमाम ही हर्ष ऐं उल्लास जो आहे कि फागुन मास में पंहिंजा त्योहार ईंदा आहिनि जंहिंजो पाण खे पूरे साल पूरे वर्ष इंतज़ारु रहंदो आहे होली जो। होली आख़िर कॾहिं आहे, कहिड़े ॾींहुं आहे, होलिका दहन पाण छो कंदा आहियूं, छा पौराणिक कथाऊं आहिनि, त अचो पाण गॾिजी चर्चा करूं। होली फागुन मास जी पूर्णिमा जी तिथि जो होली सोमवार जे ॾींहुं 6 तारीख़ आहे। होलिका दहन पाण 6 तारीख़ कंदासीं। इन ॾींहुं चईंदा आहिनि भाद्रकाल जो विशेष कर पाण खे ध्यानु रखिणो हूंदो आहे कि इन काल में शुभ कार्य कोन कबा आहिनि। त 6 सूमर जो 6/2023 में होलिका दहन कयो वञिबो। 6 तारीख़ होलिका दहन थींदो ऐं 7 तारीख़ जेकी रंगनि जी पाण खे इंतज़ारु रहंदो आहे, पाण रंगनि जी होली खेलंदा आहियूं। इन ॾींहुं रंगनि जो विशेष महत्व आहे। सभु माण्हू रंगनि सां गुलाल सां होली खेलंदा आहिनि, पर किथे किथे चईंदा आहिनि न विशेष ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे। कई बार घणी जॻह ते पके रंगनि सां खेलंदा आहिनि जेके पंहिंजे स्किन खे, पंहिंजे शरीर खे नुक़सानु पहुचाईंदा आहिनि। त इहो बि पाण खे ध्यानु रखिणो आहे कि पाण खे रंगनि जो चुनाव ॾाढो ई सोचे करे करिणो आहे। होली अचण खां पहिरीं ई कुझु मंदिरनि खे सजाए रखंदा आहिनि ऐं घणेई मंदिरनि में राधा कृष्ण जूं लीलाऊं थींदियूं आहिनि, राधा कृष्ण जा नाटक थींदा आहिनि। उन में घणेई मंदिरनि में फूल होली खेलंदा आहिनि, सभु हिक ॿिए खे फूलनि सां नहलाए रखंदा आहिनि। कई जॻह ते गुलाल सां बि खेलंदा आहिनि ऐं कई जॻह ते अधिकतर फूलनि सां बि खेलंदा आहिनि। इहे राधा कृष्ण जूं लीलाऊं बि जाम तव्हांखे मंदिरनि में ॾिसणु मिलंदियूं आहिनि होली, छोकी राधा पौराणिक कथाउनि में ॿुधायो वञे थो कि हिरण्यकश्यप नाले जो हिकु दैत्य राजा हो। उन राजा खे ॾाढो ई अभिमान हो कि माण्हू मूंखे पूजनि, माण्हू मूंखे भॻवानु सम्झनि, पर उनजो पुत्र ही प्रहलाद उनखे भॻवानु न सम्झंदो हो। उहो भॻवानु विष्णु खे ध्यानु कंदो, भॻवानु विष्णु खे मञंदो हो। त उनखे बि भॻवानु हिरण्यकश्यप जी भेण खे हिकु वरदान मिलियल हो कि तूं अग्नि में कोन जलंदी आहे। इहो उनखे वरदान मिलियल हो। त हुन पंहिंजे पुत्र खां घणेई तरह जा अत्याचार कया ऐं पंहिंजी भेण खे चयईं होली जे ॾींहुं तूं मुंहिंजे पुट खे खणी करे अग्नि में वेहंदी आहे। त इहो कमु उनजी भेण कयो, पर उनखे इहो आशीर्वाद बि मिलियल हो कि तूं आग में कोन जलंदी आहे। पर तंहिं बि उहा होलिका जे ॾींहुं उहा दहन थी वई ऐं प्रहलाद चिंता रहियो। चईंदा आहिनि असत्य ते सत्य जी विजय जो बि ॾींहुं आहे होलिका दहन। होलिका दहन जे ॾींहुं पाण सिंधी हिकु मिठी मानी ठाहींदा आहियूं। मिठी मानी जे मथां हिकु सॻो वेड़े करे उन में पूजंदा आहियूं। त उन ॾींहुं होलिका दहन जे ॾींहुं हू मिठो लोलो पंहिंजो मिठी मानी जली राख थी वेंदी आहे, पर हू धाॻो न जलंदो आहे। अॼु तक इहो प्रमाण आहे कि इन धरती ते अञा बि सत्य जिंदा आहे। अञा बि इहो सत्य जो प्रमाण आहे कि धाॻो उन अग्नि में न जली। कई बार सोसाइटी में मिली करे बि पाण होलिका दहन कंदा आहियूं ऐं कई बार थोरो अग्नि जो अंश खणी करे पाण पंहिंजे घर बि होलिका दहन होलिका मल्हाईंदा आहियूं। ऐं चईंदा आहिनि असत्य ते सत्य जी विजय जो ॾींहुं आहे। इन सां पंहिंजे घर में लक्ष्मी जो वासो रहे ऐं पंहिंजे घर जी रक्षा रहे। इहो ॾाढो ई सुठो पर्व आहे। त अचो पाण गॾिजी होलिका दहन करूं ऐं रंगनि सां त्योहार सां रंग बिरंगी होली मल्हायूं। जय श्री झूलेलाल।